खोसा वेठा आहिनि दोस्तो। उन्हनि जो हिकिड़ो वाक़ियो थियो। छा लाइ खोसा पंहिंजा सरदार पंहिंजा वॾेरा वठी मेड़ विया जलाल चांडे जे लाइ, कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं, मुकमल तफ़सीली वीडियो में हिन ॻाल्हि कंदासीं। इंतिहाई लाजवाब वाक़ियो आहे जलाल चांडे जे ज़िंदगी जे बारे में। वीडियो किथां सुठो लॻी लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो, खोसनि जी शादी हिकिड़ी तयारु थी, छोकिरे जी शादी हुई। जलाल चांडे खे नियापो मोकिलियऊं या पाण को माण्हू वियो जलाल चांडे ॾे त अदा जलाल चांडिया असांजी शादी आहे, तूं ॻाह। छाजे करे जो हे पाड़ेसरी हूंदा हुया। जलाल चांडियो बि मोरे लॻ वेठो हूंदो हुयो ऐं हे बि जेको आहे सो दौड़ लॻ, माना सम्झ ॻोठ तर हिकिड़ो ई हूंदो हुयो। पोइ कुझु ॻाल्हियूं थियूं, इन ॻाल्हियुनि जे करे जलाल चांडे खे कावड़ लॻी। जलाल चांडे हिननि खे इनकार करे छॾियो त बाबा मां तव्हां खोसनि जी शादी न ॻाईंदुसि। पोइ खोसनि इलाही मिनथूं कयूं, हिकिड़े ॿ चकर ॿिए चकर बि विया। ओस पास जा जेके चङा मुड़ुस आहिनि उन्हनि खे बि वठी आहे जेको आहे सो जलाल चांडे ॾे, ऐं मिनथूं मेड़ूं कयूं। जलाल चांडे पोइ बि हिननि खे जवाबु ॾेई छॾियो। दोस्तो, घोटु जेको हुयो खोसनि जो, उन इहा फरमाइश कई ऐं इहो पंहिंजो वाइदो हुननि खे ॾिनो त जलाल चांडियो जे अगरि हिन शादीअ में मुंहिंजीअ में न आयो त मां निकाह ई न विझंदुसि, शादी ई न कंदुसि। दोस्तो, घोटु इहा हुननि पंहिंजे माइटनि खे जेको आहे सो दाबो ॾेई छॾियो। माइट हाणे परेशान थी विया, खोसा परेशान थी विया त हाणे छा कयूं। दोस्तो, पोइ आचर खोसो जेको आहे सो खोसनि जो वॾेरो हूंदो हुयो ऐं चङो मुड़ुसु हूंदो हुयो। पोइ उन खे जेको आहे सो हिकिड़े ॾींहुं वठी जलाल चांडे ॾे विया। जलाल चांडियो आचर खोसे जी वॾी इज़त ऐं एतिराम कंदो हुयो। पोइ जलाल चांडियो वेठो हुयो ताक़ ते त खोसा जेको आहे सो गॾिजी आचर खोसे सां गॾिजी विया जलाल चांडे वटि। सलाम वरायूं, वालेकुम सलाम, वेठा चांहि पीतऊं, हाल अहिवाल कयूं। पोइ जलाल चांडे खे आचर खोसे चयो त बाबा महिरबानी करे हे तो वटि 2-3 चकर अॻ में बि आया आहिनि ऐं हिननि जी शादी हली ॻा ऐं हे ॾाढा जेको आहे सो तुंहिंजा परस्तार आहिनि ऐं तोखां सवाइ शादी न कंदा। त जलाल चांडे आचर खोसे खे चयो, अदा आचर तूं आयो ई तो लाइ इज़त आहे, लेकिन तुआरे माइटनि जेको आहे सो मूंसां रहा ई न आहे ऐं मुंहिंजी दिलि आज़ारी कई अथनि ऐं इन जे करे मूं हिननि खे जवाबु ॾिनो। त पोइ आचर खोसे पंहिंजे खोसनि खे उते दबड़ाहट पटी ऐं उन खां माफ़ी वरितऊं जलाल चांडे खां। पोइ भाकुर पातऊं जलाल चांडे खे ऐं उन खां अलावा पोइ जेको आहे सो राज़ी कयूं जलाल चांडे खे। जलाल चांडे चयो बा ठीकु आहे। ऐं दिलि जो जलाल चांडियो सखी माण्हू हूंदो ऐं नरम दिलि माण्हू हूंदो। अॻ में बि खोड़ वीडियो में असां तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं। त पोइ जलाल चांडे दरगुज़र कयो। जलाल चांडे चयो त आचर तूं आयो ई, तुंहिंजे करे मूं पुराणियूं ॻाल्हियूं सभई छॾियूं। पोइ जलाल चांडियो उते वञी महफ़िल में पुॻो ऐं खोसनि जलाल चांडे जी वॾी इज़त कई। दोस्तो, जेके दोहलक नवाज़ हुया, पकवाज़ी हुया, जलाल चांडियो पाण हुयो, सभिनीनि खे हार विधऊं ऐं टोपी ऐं अजरक जेको आहे सो जलाल चांडे खे पारायूं। पैसा ढेर ॾिनऊं जलाल चांडे खे ऐं जलाल चांडे जी वॾी इज़त थी वई ऐं वॾी पाड़े में हाक थी वई। दोस्तो, इहो हुयो वाक़ियो जलाल चांडे जो जेको आहे सो पुराणो वाक़ियो हुयो। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।